नाज़रीन, बदीन में पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में वाध ऐं वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ सोशल वर्कर्स इतिहाद पारां एहतजाजी रैली कढी वई। इन हवाले सां ॾिसूं था इमरान अब्बास जी ही रिपोर्ट। पेट्रोली मसनूआत की कीमतन में इजाफे ऐं मुल्क में वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ बदीन में सोशल वर्कर इतिहाद पारां एम सुमार मल्ला, नूर मोहम्मद भट्टी, सदाम इनायत पठान ऐं ॿियनि जी अॻवानी में शाहनवाज़ चौक खां बदीन प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई ऐं बाद में मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते अॻवाननि SS न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जेका मौजूदा निगरान हुकूमत आई है उन 2 हफ़्तनि में 2 चकर तेल चाढ़े वधीक गरीबन जो जीवन जंजाल करे छॾियो आहे। हिन वक़्तु गरीब मिसकिन हिकिड़े वेले मानी खाइण लाइ परेशान आहिनि। अटो बदीन में हींअर 200 रुपया किलो विकिजे पियो ऐं मार्केटिंग कमेटी जो को रोल कोन्हे। मार्केटिंग कमेटी ख़बर किथे आहे जेका ज़िले हुकूमत जंहिंजी ज़िम्मेदारी आहे ज़िले में सस्ताई कराइण, मार्केट में हलंदड़ ॿीण अघनि ते कंट्रोल कराइण। हिकिड़ी महांगाई गवर्नमेंट जे तरफ़ां आहे, ॿी महांगाई हितां जे वापारियुनि जे तरफ़ां कई वई। तव्हां ॾिसो अॼु रोडनि ते बदीन शहर जा माण्हू, सिविल सोसाइटी जा माण्हू, सियासी समाजी तंज़ीमनि जा माण्हू, सोशल वर्कर हितां बदीन प्लेटफॉर्म तां सभु गॾु थिया आहिनि महांगाई जे ख़िलाफ़। तव्हां अॼु इहो तव्हां बदीन में जेको दर ॾिसो पिया एतिरा पुरमन एतिरा इहो सॼे पाकिस्तान में तव्हांखे इनशाला ॾिसण में ईंदो। जेके हालात हुकुमराननि कया आहिनि उहे तव्हां ॾिसंदो त ई साॻी सड़नकारी पोज़ीशन अची बीहंदी पाकिस्तान। मुज़ाहिरे में शरीक शहरीन मुतालबो कयो त पेट्रोल ऐं मुल्क में वधंदड़ महांगाई ते फौरी कंट्रोल करे अवाम खे रिलीफ फराहम कयो वञे। इमरान अब्बास, SS न्यूज़, बदीन।